अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां शेर फिल्म ठाहे रहियो आहे मजूस तालाड़ उन जे बाबति तव्हांखे कुझु ॿुधाइण वारो आहियां त हिन फिल्म जी रिकॉर्डिंग शुरू थी चुकी आहे। जंहिं बि दोस्त खे फिल्म में कमु करिणो आहे त मजूस तालाड़ सां राब्तो कयो ऐं फिल्म में तव्हां बि कमु करे सघो था। जी हा दोस्तों, हिन फिल्म में सिंध जा खोड़ सारा मशहूरु अदाकार सिंध निसार शाह, बिलावल खोखर, इम्तियाज़ सुहाग, जानी जतोई, हिन खां अलावा आज़म एंगल, काफ़ी वॾा मशहूरु अदाकार हिन फिल्म में कास्ट कया विया आहिनि। ऐं तव्हांखे बि शौक़ु आहे फिल्म करण जो ऐं अदाकारीअ जो ऐं नवां दोस्तनि खे शौक़ु हूंदो आहे त असां कीअं फिल्म में अचूं, उन्हनि दोस्तनि लाइ सुठो मौक़ो आहे। दोस्तों, मां तव्हांखे मजूस तालाड़ जो नंबर ॿुधायां पियो 0300342859। इहो मजूस तालाड़ जो नंबर आहे। मजूस तालाड़ सां राब्तो करे तव्हां फिल्म में कमु करे सघो था। मजूस तालाड़ हिकु धमाकेदार फिल्म ठाहे रहियो आहे लाड़काने शहर में ऐं फिल्म जी रिकॉर्डिंग शुरू थी चुकी आहे। सिंध निसार शाह, बिलावल खोखर, काफ़ी एक्टर मशहूरु आहिनि ऐं तव्हां बि कमु करे सघो था। दोस्तों, उमेदु कयां त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो त वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब